सुहेब शेख घारे में सहाफ़ी सोशल वर्कर नूरुल्लाह मरियत हमलो कंदड़ फ़हाशी अॾो हलाईंदड़ जग मशहूर घारो मौला मदद कॉलोनीअ में अॾो हलाईंदड़नि ते केस दाख़िल कयो वियो जिन में अलहनो मल्ला वलद सुमार मल्ला ज़रदारी राठौड़ वलद नामालूम नज़ीर वलद नामालूम महबूब मंगी वलद नामालूम ज़ुबैदा धी सोमार मल्ला सायरा ज़ाल अलहनो मल्ला तानिया ज़ाल नामालूम राबिया ज़ाल नामालूम शामिल आहिनि जिन सहाफ़िन सोशल वर्कर नूरुल्लाह मरियत ते हमलो कयो तशद्दुद कयो जंहिंजो वीडियो सोशल मीडिया ते वायरल थी आहे जंहिं करे एसएसपी ठट्टो इमरान ख़ान फौरी तौर नोटिस वरितो ऐं एसएचओ घारो जवाबदारनि ख़िलाफ़ एफआईआर दाख़िल करे वरिती। यादि रहे त अलहनो मल्लाह ख़िलाफ़ पहिरीं बि हिकु एसएचओ घारो ख़िलाफ़ तशद्दुद जी वीडियो वायरल कराई एसएचओ समेत कुझु पुलिस अमलदारनि खे मुअतल करायो हो जंहिं सबबि पुलिस जा कुझु अमलदार ॾिनल हुआ पर सहाफ़ी सोशल वर्कर जे हिन अॾे ख़िलाफ़ वठ पकड़ करे अॾो हलाईंदड़ छिता थी ऐं जंहिं बैदि औरतुनि ऐं कुझु गुंडनि हथां हमलो करायो ऐं सहाफ़ी शदीद ज़ख़्मी थियो ऐं सोशल मीडिया जी ताक़त सां केस दाख़िल थियो। घारे जे सोशल वर्करनि जो चवणु आहे त हीउ फ़हाशी अॾो हमेशह लाइ बंदि थियणु घुरिजे ऐं पुलिस पंहिंजे रिट खे कामयाबु करण लाइ हर वक़्तु अलर्ट रहे त जीअं सहाफ़ी ऐं सोशल वर्करनि ते अहिड़े क़िस्म जा पुरतशद्दुद वाक़िआ न थियनि।